इंग्लिश जॾहिं बि वर्ड इंग्लिश असां ॿुधंदा आहियूं त असांजे ज़हन में ॿ ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, इंग्लिश ग्रामर ऐं इंग्लिश लैंग्वेज। सो लैंग्वेज छा आहे, सभ खां पहिरियों उनखे सम्झूं। लैंग्वेज इज़ अ सोर्स ऑफ कम्युनिकेशन थ्रू विच वी एक्सप्रेस अवर आइडियाज़, इमोशंस आर फीलिंग्स। लैंग्वेज खे सिंधी में चइबो आहे ॿोली। ॿोली गुफ़्तगू जो हिकिड़ो ज़रियो आहे, जंहिंजे ज़रिए असां ज़ाहिर कंदा आहियूं पंहिंजा ख़्याल, जज़्बात ऐं अहसास। सो पंहिंजनि ख़्यालनि, अहसासनि ऐं जज़्बातनि खे ज़ाहिर करण जे लाइ असांखे 4 नंढा स्टेप्स मिलियल आहिनि। LSRW लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, राइटिंग। इट इज़ अ सिस्टमेटिक प्रोसेस थ्रू विच एवरीवन हैज़ टू पास। फॉर एग्ज़ाम्पल असां वटि हिकिड़ो नंढिड़ो ॿारु आहे जंहिंखे अञा ताईं ॻाल्हाइण बि न ईंदो, त उन जी अमड़ उन ॿार खे सभ खां पहिरियों छा सेखारींदी आहे, पुटु अमी अमी। त ॿारु सभ खां पहिरियों छा कंदो आहे, लिसन कंदो आहे। त लिसनिंग जेको असांजे सिस्टम जो प्रोसेस जो शुरूआत आहे, उहो छा आहे, लिसनिंग आहे। ॿारु जॾहिं लिसन कंदो आहे हिकिड़ो ई वर्ड, त उहो छा कंदो आहे, स्पीकिंग कंदो आहे, उन ई वर्ड खे दोहराईंदो आहे। पर उनखे हिन वर्ड जी का ख़बर न हूंदी त अमी वर्ड जेको मां चवां थो, उन जो मतिलबु छा आहे ऐं उन लफ़्ज़ सां मां कंहिंखे थो सॾु कयां। उन खां पोइ जॾहिं उन सेम ॿार खे असां स्कूल में एडमिशन वठी उते विहारे ईंदा आहियूं, त ॿारु सभ खां पहिरियों छा कंदो आहे, रीडिंग कंदो आहे। तव्हां पहिरीं क्लास जा किताब ॾिठा हूंदा, उन में अल्फ़ बे बदक या ABC में छा हूंदो आहे, अल्फ़ लिखियलु हूंदी आहे, उन जे भरिसां उनजी तस्वीर बि ठहियलु हूंदी आहे। ए अल्फ़ाबेट हूंदी आहे, त उन जे भरिसां एपल ठहियलु हूंदो आहे। त उन टाइम असां ॿार खे छा कराईंदा आहियूं, रीडिंग कराईंदा आहियूं। उन खां पोइ उहो रीडिंग करण खां पोइ उन जो जेको लास्ट स्टेप ईंदो आहे, उहो हूंदो आहे राइटिंग। सो लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, राइटिंग हिकिड़ो सिस्टम आहे, हिकिड़ो प्रोसेस आहे, जंहिं मां हर इंसान गुज़रे थो।